जेका बाद मां ब्रेकिंग न्यूज़ तव्हां सां शेयर कंदासीं। अज़ीज़ जतोई ॻोठ मां ट्रैक्टर ड्राइवर जो लाश मिलियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहियां नवां सां शेयर कयूं पिया। जेका बाबा जे ॻोठ अब्दुल अज़ीज़ जतोई वटि ट्रैक्टर ड्राइवर जो लाश हथायो, जंहिंखे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। हिकु भेरो ॿीहर तव्हांखे आगाह कयूं पिया। अहम ख़बर आहे जेकाबाद मां ॻोठ अब्दुल अज़ीज़ जतोई वटि ट्रैक्टर ड्राइवर जो लाश हथायो, लाश खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ तव्हां सां शेयर कयूं पिया। जेकाबाद मां ॻोठ अज़ीज़ जतोई वटि ट्रैक्टर ड्राइवर जो लाश मिलियो आहे, लाश अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे जेकाबाद जे ॻोठ अब्दुल अज़ीज़ जतोई वटि ट्रैक्टर ड्राइवर जो लाश हथायो, लाश अस्पताल मुंतक़िल कयो वियो। जेकाबाद जे ॻोठ अब्दुल अज़ीज़ जतोई वटि ट्रैक्टर ड्राइवर जो लाश हथायो, जंहिंखे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। तफ़सील मालूम कंदासीं। नवाज़ सोलंकी असांखे जॉइन कयो आहे। नवाज़, ट्रैक्टर ड्राइवर जो लाश मिलियो आहे, छा ॿुधायो पियो वञे? जी बिल्कुलु, जेकाबाद भरिसां सदर थाणे जद्दा ॻोठ अब्दुल अज़ीज़ जतोई जो ट्रैक्टर ड्राइवर जो लाश मिलियो आहे। लाश खे ज़ाहिरी तौर जेको आहे त न को तशदुद जो निशान आहे, न ई जेका का गोली लॻल आहे। पुलिस जेको आहे त लाश खणाए करे सिविल अस्पताल आंदो आहे, जिते उते जेको पोस्टमार्टम लाइ जेको आहे सरदफ़ानी हवाले कयो वियो आहे। मुंहिंजे भाउ जो जेको आहे चवणु आहे त असांजो भाउ कल्ह खां वठी जेको आहे घरां निकितो हुयो, उनखां पोइ असांजो उन सां को राब्तो न हुयो। छा जेको आहे त राब्तो न थी सघियो। अॼु जेको आहे पुलिस असांखे इतला ॾिनो आहे त उनजो लाश आयो आहे हथु, इन करे जेको आहे असांखे लॻे थो असांजे भाउ खे कंहिं क़तलु कयो आहे। बहरहाल हिन वक़्त ताईं जेको आहे पोस्टमार्टम जो जारी आहे ऐं इहो जेको वाक़े जो न त को केस दाख़िल थी सघियो आहे, न ई जेको आहे ख़बर पइजी सघी आहे त मौत जो कारण छा आहे। जी ठीकु आहे, वञी महिरबानी नवाज़ तफ़सील खां आगाह करण जे लाइ।